Hi guys, Assalamu alaikum. Today's lecture is about the English, and in different institutions and different schools there is different syllabus. So we have to deliver that lecture which should be the same in every institution, in every schools. So that's why we have to only the one way. What we have to learn the grammar. What we have to learn grammar. First of all, we have to know what's grammar. सब खां पहिरियां असांखे ॼाणणो आहे त ग्रामर छा आहे. असां सिलेबस यूज़ नथा करे सघूं छो जो डिफरेंट स्कूल में डिफरेंट सिलेबस आहिनि. इन जे करे असां जेको आहे सिर्फ़ु जेको आहे ग्रामर खणंदासीं छो जो ग्रामर जेको आहे पूरे जेको आहे मुल्क में सेम हलियो वेंदो आहे. सो व्हाट वी हैव टू नो व्हाट इज़ ग्रामर. सो डेफिनेशन ग्रामर जो छा थींदो. ग्रामर जो जेको डेफिनेशन आहे उहो आहे rules and regulation of any language is called grammar. Rules and regulation of any language is called grammar. So what we have to know now, language. ज़ाहिर language जे लाइ असां grammar सिखूं था त सभ खां पहिरियों असांखे सिखणो आहे language छा आहे. Language is the source of communication. Language जेको आहे हिकु सोर्स आहे ॻाल्हाइण जे लाइ, सम्झण जे लाइ. असांजे जेके फीलिंग्स आहिनि, जेके असांजा आइडियाज़ आहिनि उहे हिक ॿिए खे जेको आहे शेयर कंदा आहियूं छाजे थ्रू, लैंग्वेज जे थ्रू. इन जे करे असां चई सघूं था लैंग्वेज इज़ अ कोड. लैंग्वेज इज़ अ कोड टू अंडरस्टैंड द फीलिंग्स, इमोशंस एंड शेयर्स टू वन अनदर. इन जे करे जेको आहे असां लैंग्वेज पढ़ंदा आहियूं. सो ॾिसूं असां जेको ॾिठो आहे लैंग्वेज छा आहे, सोर्स ऑफ कम्युनिकेशन आहे. ऐं लैंग्वेज खे सिखण जे लाइ छा जी ज़रूरत आहे, ग्रामर. ऑलरेडी जेको आहे मां ग्रामर जो जेको आहे तव्हांखे डेफिनेशन ॿुधाए चुको आहियां. ऐं हाणे ॾिसंदासीं त लैंग्वेज सिखण जे लाइ फर्स्ट ऑफ ऑल व्हाट इज़ वी हैव टू लर्न लेटर्स. ऑब्वियसली लेटर्स ई सिखंदासीं. त लेटर्स हर लैंग्वेज जा डिफरेंट आहिनि. सिंधी जा डिफरेंट आहिनि, उर्दू जा डिफरेंट आहिनि, इंग्लिश जा डिफरेंट आहिनि. So what should be the definition of letter? Any symbol of any language. हर लैंग्वेज जे लाइ कोई ना कोई सिंबल यूज़ थींदो आहे. जीअं इंग्लिश में जेको आहे सिंबल यूज़ थींदो आहे ABC -XYZ, या सिंधी में असीं सिंबल यूज़ कंदा आहियूं अलिफ बे भे एंड ये एस ताईं. हर ॿोली जी पंहिंजी निशानी आहे. एनी सिंबल ऑफ एनी लैंग्वेज इज़ कॉल्ड लेटर. सो ABC XYZ, एग्जाम्पल ABC XYZ. उन खां पोइ जेको आहे लेटर ठाहींदा आहियूं असीं. लेटर खे अंडरस्टैंड कंदा आहियूं. लेटर खे अंडरस्टैंड करण खां पोइ असां पढ़ंदा आहियूं वर्ड. वर्ड द कॉम्बिनेशन ऑफ लेटर्स विच गिव अस एनी मीनिंग. असां लेटर्स खे मिलायूं. असांखे जेको लेटर खे मिलाइण खां पोइ का बि मीनिंग मिले ऐं उनखे असां छा चवंदासीं, वर्ड चवंदासीं ऑटोमेटिकली. हाणे वर्ड खे सम्झण जे लाइ मीनिंग खपे. ईअं न आहे असां रखी छॾियोसीं A ऐं असांजो वर्ड ठही वियो. बिल्कुलु इहो ग़लति आहे. छो जो इहो वर्ड न ठहंदो. वर्ड असांजो तॾहिं ठहंदो जॾहिं असां सीक्वेंस में जेको आहे असां लेटर खे आवाज़ जे हिसाब सां रखंदासीं. उन जे हिसाब सां जॾहिं असां जेको मीनिंग निकिरंदो त असां उनखे छा चवंदासीं, वर्ड्स चवंदासीं. The combination of words which give us any meaning is called word. Let's suppose मुंहिंजो नालो एहसान आहे. एहसान हिकु वर्ड आहे. I am a man जेको आहे वर्ड आहे. There are thousands and lakhs of words in the world. वर्ड सिखण खां पोइ असां कोशिशि कंदा आहियूं त असां जुमिलो सिखूं. लेट्स सपोज असां जुमिलो सिखंदा आहियूं. जुमिलो कॾहिं कॾहिं असां न सिखी सघंदा आहियूं त उनखे असां चवंदा आहियूं फ्रेज़ जेको असांखे कंप्लीट मीनिंग न ॾींदो आहे. फ्रेज़ छा आहे, द कॉम्बिनेशन ऑफ वर्ड्स विच गिव नॉट कंप्लीट सेंस. फ्रेज़ जेको असांखे पूरी जेको आहे मीनिंग न ॾींदो आहे. हाणे ॾिसो फ्रेज़ छा आहे ऐं उनजो डेफिनेशन छा आहे. व्हाट इज़ फ्रेज़ एंड इट्स डेफिनेशन इज़ द कॉम्बिनेशन ऑफ वर्ड्स विच गिव अस एनी meaning and does not give us complete sense. असांखे मीनिंग त ॾिए थो. लेट्स सपोज मीनिंग कीअं, इन द स्कूल, इन द पार्क, ठीकु आहे, एट द शॉप. हाणे एट द शॉप छा करे थो, इन द स्कूल छा थो करे. का मीनिंग ई नथो निकिरे त उनखे असां छा चवंदासीं, फ्रेज़ चवंदासीं. फ्रेज़ पढ़ण खां पोइ असां पढ़ंदा आहियूं सेंटेंस. हाणे सेंटेंस, व्हाट इज़ सेंटेंस.
सेंटेंस जेका डेफिनेशन आहे उहो तव्हांजे साम्हूं गिवन आहे ऐं उनजो जेको डेफिनेशन ॾिसो सेंटेंस जेका डेफिनेशन आहे उहो आहे द कॉम्बिनेशन ऑफ वर्ड्स विच गिव अस कंप्लीट मीनिंग द कॉम्बिनेशन ऑफ वर्ड्स विच गिव अस कंप्लीट मीनिंग दैट इज़ कॉल्ड सेंटेंस लेट्स सपोज मां स्कूल में आहियां इहो हिकु जेको आहे मीनिंग शो करे थो ऑटोमेटिकली शो कंदो छो जो मां स्कूल में आहियां स्कूल में चऊं त पोइ छा आहे जेको मीनिंग असांजो जेको आहे उहो क्लियर नथो थिए जॾहिं मीनिंग क्लियर न थींदो त उहो असांजो फ्रेज़ सघिबो जेकॾहिं असां चवंदा आई एम इन द स्कूल मां स्कूल में आहियां ऐं इहो जेको मीनिंग असांजो निकिरे थो उहो कंप्लीट आहे त उनखे असां सेंटेंस चवंदासीं सेंटेंस खां पोइ असां पढ़ंदा आहियूं काइंड्स ऑफ सेंटेंस जा क़िस्म हाँ obviously there are many kinds of the sentences but we have to learn the useful kinds of sentences or main kinds of sentences जेके यूज़फुल हूंदा या जेको असांजा कराइता हूंदा असां सिर्फ़ु उन्हनि खे पढ़ंदासीं असां डेली लाइफ में त टे यूज़ कंदा आहियूं असर्टिव एंड नेगेटिव एंड इंट्रागेटिव ज़्यादातर असांजो इन टिनी जो यूज़ेज ज़्यादा आहे कॾहिं कॾहिं असां ऑपरेटिव बि यूज़ कंदा आहियूं एक्सक्लेमेटरी बि यूज़ कंदा आहियूं ज़्यादातर असां इहे टे सेंटेंस जेको आहे ज़्यादा मोस्टली यूज़ कंदा आहियूं इन टिनी सेंटेंस खे जेको असां ज़्यादा यूज़ कंदा आहियूं ऐं मूंखे लॻे थो इहो जेको असांजो लेक्चर काफ़ी वॾो त न आहे नॉर्मल आहे अॼु फर्स्ट डे आहे इन जे करे थोरो हुजणु खपे सुभाणे जेको असां काइंड्स ऑफ सेंटेंस पढ़ंदासीं गाइस जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजो लेक्चर सम्झ में आयो आहे ऐं तव्हांखे कुझु सम्झ में आयो आहे ऐं तव्हां कुझु सिखियो आहे त मूंखे जेको कमेंट्स करे या मैसेज करे ज़रूरु रिप्लाई कजो छो जो मूंखे बि जेको आहे ख़बर पए जो मुंहिंजो जेके लेक्चर ॾिसनि था पिया छा उन्हनि खे सम्झ में अचे थो छा कोई असांजो जेको आहे लेक्चर ॿुधे बि अथो ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां असांखे कमेंट्स कंदा क्वेश्चन पुटअप कंदा त उन मां ऑब्वियसली इहो ज़ाहिर आहे त तव्हां जेको आहे लेक्चर ॿुधो आहे ऐं लेक्चर जे ॿुधण खां पोइ जेको आहे तव्हां को कमेंट कयो आहे को क्वेश्चन कयो आहे या तव्हांखे का ग़लती नज़र आई आहे ऐं उहा तव्हां मोकिलियो आहे आई कैन मेक अ मिस्टेक बिकॉज़ आई एम अ मैन आई एम नॉट अ परफेक्ट ग़लती करे सघां